पीपल्स पार्टी हुकूमत जा 2 साल मुकम्मल थियण जे ॾींहं खे तबाही जो रिहाड़ो करार ॾेई छॾियो। पीपी अॻवान नफ़ीसा शाह चयो आहे त जेकॾहिं का तब्दीली आई आहे त उहा तबाही खणी आई आहे। पीटीआई जो हुकूमत करण जो तरीक़ो आमराणो आहे। पार्लियामेंट में गन पॉइंट ते कानून साज़ी थी रही आहे। मुला बख्श चांडियो चयो आहे त इमरान खान चयो हो त सुनामी आणींदुसि। सुनामी वॾी तबाही जो नालो आहे। इमरान खान जो जल्द हिसाब किताब थींदो, उन जो एहतसाब थींदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी अॻवान नफ़ीसा शाह चयो त अॼोके ॾींहं खे कारो ॾींहुं चऊं त ग़लति न हूंदो। पीटीआई जो हुकूमत करण जो तरीक़ो आमराणो आहे। पार्लियामेंट में गन पॉइंट ते कानून साज़ी थी रही आहे। ऑर्डिनेंस ज़रिए पार्लियामेंट खे हलायो पियो वञे। नफ़ीसा शाह चयो त 2 सालनि में जेतिरो कर्ज़ वरितो वियो ओतिरो मुल्की तारीख़ में नाहे वरितो वियो। मुल्क में सियासी कल्चर खे दॿाइण जी कोशिश कई पई वञे। जेकॾहिं का तब्दीली आई आहे त उहा तबाही खणी आई आहे। हुन चयो त मईशत ते एतिरा यूटर्न वरिता विया जो तारीख़ रक़म थी वई। हिन हुकूमत खे ॾिसी लॻे थो त जनरल ज़िया जो रूह मौजूदु आहे। हीअ हुकूमत चाहे थी त संदसि नाकामयाब बाबति अवाम खे ख़बर न पइजी सघे। पीपी अॻवान मुला बख्श चांडियो चयो त इमरान खान चयो हो त सुनामी आणींदुसि। सुनामी वॾी तबाही जो नालो आहे। वज़ीर आज़म खे अजीब ग़रीब ताक़त हासिल आहे। केरु बि हुन खां नथो पुछे। हुन चयो त इमरान खान जो जल्द हिसाब किताब थींदो, हुन जो एहतसाब थींदो। मुला बख्श चांडियो चयो त इमरान खान चयो त वॾनि माण्हुनि यूटर्न वरितो, हुनखे केरु ॿुधाइण वारो नाहे। पीपी अॻवान चयो त खान साहब चवे थो त सुकून फ़क़ति क़बर में मिलंदो आहे। अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿियो केरु करे हा त खेनि रवानो कयो वञे हा।